जमाल थाने जा ज़ोर शाख वारे इलाइक़े कोट मोहम्मद मुराद निंदवाणी रावासिन मुख़्तलिफ़ केसनि में गुरबल मुबारक बंगलानी, सब्ज़ल बंगलानी ऐं आदम बंगलानी हथियार फिटा करे ॾोही दुनिया के ख़ैराबाद करे सिलेंडर की सूरत में पाण के कानून लागू कंदड़ इदारनि हवाले करे छॾियो आहे। इलाइक़े जे ज़रीन मामले ॼाण मूजिब जमाल थाने जे रहवासिन मुबारक बंगलानी, सब्ज़ल बंगलानी ऐं आदम बंगलानी ॾोही दुनिया के अलविदा कंदे पाण मथां दाख़िल केसनि के कानून मूजिब अदालतुनि में मुंहुं ॾियण लाइ सिलेंडर की सूरत में हथियार फिटा करे पाण के कानून लागू कंदड़ इदारनि जे हवाले करे छॾियो। कंदगोड़ बख्शापुर थाने जे शाहीवाह पुल वटे जखराणी ऐं मोमदाणी बिरादरी जी बिंदुनि में काराइण जे मामले तां तकरार ॿीहर भड़की थियो। फायरिंग जे नतीजे में बकाम जखराणी जो रवासी ग़ुलाम अली जखराणी क़तल थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। जवाबदार फायरिंग कंदा फ़रार थी विया। पुलिस वाक़े वारनि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ॿिए तरफ़ कंदकोट भरिसां कोट सूमर खान गोलो में गोला बिरादरी जी बिंदुनि में झेड़ो थी पियो। ॿिनि औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। बख्शापुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे बख्शापुर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ज़ख़्मियुनि में शहनवाज़ अली हैदर, सुधीर अमन मुस्मात, सुहागण ख़ातून, सदोरी ऐं ॿिया शामिल आहिनि। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।